ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी हुकूमत तरफ़ां कयल फ़ैसिले सबबि तबाह थियल इदारो। मोहम्मद लतीफ़ 1907 ईस्वीअ ते इंडियन पंजाब जे शहर बटाला में पैदा थियो। संदसि वालिद जो नालो महर मीरा बख़्श हो। मोहम्मद लतीफ़ आला तालीम हासिल कई ऐं 1930 ईस्वीअ में मैकेनिकल इंजीनियरिंग जी डिग्री हासिल कई। 1932 ईस्वीअ में हिन पंहिंजे अबाणी शहर जे नाले ते बटाला इंजीनियरिंग कंपनी बीको क़ाइमु कई, जेका शुरूअ में 2 कमरनि ऐं हिक विरांडे ते मुश्तमिल हुई ऐं पोइ तरक़ी कंदे वधंदी वई। जॾहिं पाकिस्तान वजूद में आयो त चौधरी मोहम्मद लतीफ़ पाकिस्तान जी मोहबत में हिंदुस्तान में पंहिंजा कारखाना ऐं सभु कुझु छॾे लाहौर लॾे आयो। अगरि हू चाहे हा त हिंदुस्तान में रही पंहिंजो कारोबार बचाए थे सघियो, पर हुन ईअं कोन कयो। जॾहिं लॾ पलाण थी ऐं अक्सर मुसलमान पाकिस्तान में आया, बीको पंहिंजी मिल्कियत मां हिक वॾी रक़म हुकूमत पाकिस्तान खे अतियो कयो त जीअं हू पंहिंजा इदारा बणाए कमु शुरू करे सघे। चौधरी मोहम्मद लतीफ़ ॿीहर पाकिस्तान में बीको कंपनी जे नाले सां इंडस्ट्री क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो। दिसंबर 1947 ईस्वीअ ते लाहौर जे बादामी बाग वारे इलाइक़े में हिन वरी कंपनी ज़ीरो खां शुरू कई ऐं 3 सालनि जी सख़्त महिनत खां पोइ कंपनीअ खे मज़बूत बुनियादनि ते क़ाइमु कयईं। कंपनीअ जा 8 डिपार्टमेंट हुआ। बीको उन वक़्तु मशीनुनि जा पुर्ज़ा, वाटर पंप, क्रेन, बिजलीअ जा मोटर ऐं साइकिलूं ठाहिणु शुरू कयूं। 60 ऐं 70 जे ॾहाके में बीको पाकिस्तान जो हिकु बैनुल अक़वामी ऐं क़ाबिल फ़ख़्रु इदारो बणिजी वियो। मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सरबराह बीको ॾिसण जे लाइ बादामी बाग ईंदा हुआ ऐं पंहिंजा इंजीनियर बि बीको में ट्रेनिंग लाइ मोकिलींदा हुआ। चीन जे उन वक़्त जे वज़ीर आज़म चू एन लाई बीको जो दौरो कयो ऐं पंहिंजे इंजीनियरनि खे बीको ॾांहुं ट्रेनिंग लाइ मोकिलियो। चू एन लाई खां अलावा शाम जे रियासत जो सरबराह हाफ़िज़ुल असद ऐं थाईलैंड जे बादशाह बि बीको जो दौरो कयो। चीन सां गॾोगॾु जापान ऐं जर्मनीअ जा इंजीनियर बि ट्रेनिंग लाइ बीको ॾांहुं मोकिलिया विया। अॼु उहे मुल्क इंजीनियरिंग में बहितरीनु कमु करे रहिया आहिनि, दुनिया में पाण मञाए चुका आहिनि। पंहिंजे उरूज वारे ज़माने में बीको में 6000 माण्हू मुलाज़मत कंदा हुआ। CM लतीफ़ हिकु दूरंदेश माण्हू हो। हिन हिकु अहिड़ो मिसाली इदारो क़ाइमु कयो जेको पंहिंजे वक़्त जो शाहकार ऐं पाकिस्तान जो क़ीमती असासो हो, पर छा कजे बदबख़्ती ॻुझीअ तरह इदारे जे पुठियां हुई। 1 जनवरी 1972 ईस्वीअ ते वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान में मुआशी सुधारा लागू कंदे 31 अहम सनअती इदारनि खे सरकारी तहवील में वठण जो फ़ैसिलो कयो, जिन में बीको बि शामिल हो। हिक ई राति में चौधरी मोहम्मद लतीफ़ खां सभु कुझु खसिजी वियो। संदसि सालनि जी महिनत ज़ाया थी वई ऐं खेसि पंहिंजे ई इदारे मां कढियो वियो ऐं उहो इदारो हुकूमत पाकिस्तान जे हवाले कयो वियो। हिक ई राति में हू पंहिंजे 1947 ईस्वी वारी पोज़ीशन ते वापसि अची वियो। 1972 ईस्वी में जंहिं वतन जी मोहबत लाइ हिन पंहिंजो सभु कुझु छॾियो, तंहिं खां उसे सभु कुझु खसे वरितो। पोइ हुकूमत बीको जो नालो तब्दील करे पाकिस्तान इंजीनियरिंग कंपनी पीको रखियो। हुकूमत बाद में हिन सनअती शाहकार खे अहिड़नि माण्हुनि जे हवाले करे छॾियो जिन खे मैकेनिकल इंजीनियरिंग जी अलिफ़ बे जी बि ॼाण कोन हुई ऐं पोइ ही शानदार इदारो 2 सरकारी इदारनि वांगुरु बर्बाद थी वियो। बाद में जनरल ज़ियाउल हक़ चौधरी मोहम्मद लतीफ़ खे बीको वापसि वठण जी आश कई, जेका हुन रद्द करे छॾी। पोइ बीको वरी कॾहिं मुनाफ़ो न कमायो ऐं बीको खे 1972 ईस्वीअ खां 1998 ईस्वीअ ताईं 760 अरब रुपयनि खां वधीक नुक़सानु थियो। पोइ ॾुखारो थी चौधरी मोहम्मद लतीफ़ जर्मनी हलियो वियो ऐं बाक़ी ज़िंदगी जर्मनीअ में गुज़ारियईं। पोइ चौधरी मोहम्मद लतीफ़ न को कारोबार कयो ऐं न को कारखानो लॻायो। हिन पंहिंजो घणो वक़्तु बाग़बानी ऐं गुलनि ॿूटनि जे पोखण में गुज़ारियो। चौधरी मोहम्मद लतीफ़ 2004 ईस्वी में 97 सालनि जी ॼमार में जर्मनीअ में वफ़ात कई ऐं खेसि उते ई दफ़नायो वियो।